वेलकम टू सालियापुर इंसाइक्लोपीडिया। अज खां पाण फिज़िक्स शुरू कयूं था। ऐं फिज़िक्स में पाण हाणे मतिलबु कुछ ॾींहंनि में जेका भी वीडियो ठाहींदासीं उहो सॼा प्रॉब्लम हूंदा। सभिनी खां पहिरियों पाण टियों चैप्टर नंबर 3 जेको आहे हुन में प्रॉब्लम कंदा, हुन जा प्रॉब्लम कंदासीं। छो इन करे त एग्ज़ाम सफ़ा वेझा आहिनि, त मां हिन कुछ ॾींहंनि में उहे चैप्टर अपलोड कंदुमि जंहिंजा सुवाल अक्सर पेपर में ईंदा रहंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे काइनामेटिक्स एंड लीनियर मोशन, हरकियात एंड सिधी जेकी हरकत आहे उहो चैप्टर जो नालो आहे। ठीकु आहे। मिसाल इन में मिसालूं पाण छो था कयूं, मिसालूं इन करे था कयूं त बाबा के भेरे ईअं थींदो आहे त पेपर में एक्सरसाइज़ मां सुवाल न ईंदो आहे, मिसाल मां अची वेंदो आहे। त जीअं मिसालूं बि थियल हुजनि, ऐं मिसालूं थियल हूंदियूं त पोइ ई पाण एक्सरसाइज़ करे सघंदासीं। मिसाल नंबर पहिरीं आहे, पाण पढ़ंदासीं ऐं उनखां पोइ डेटा कलेक्ट कंदासीं। मिसाल आहे त हिकु मोटरसाइकिल सवार 10 सेकेंडनि में 150 मीटर मुफ़ासिलो तय करे थो। पाण डेटा लिखूं। डेटा हिकु मोटरसाइकिल सवार 10 सेकेंडनि में, टाइम छा मिलियो आहे पाण खे 10 सेकेंड, ऐं मुफ़ासिलो घणो थो कवर करे 150 मीटर थो कवर करे। टाइम के पाण टी सां शो कयोसीं ऐं डिस्टेंस खे एस सां शो कबो आहे। 150 मीटर ई कवर थियो। हाणे ॿुधायो त मोटरसाइकिल जी स्पीड केतिरी हूंदी। पाण खे वी मतिलबु स्पीड पाण खे मालूम करणी आहे। ठीकु आहे। हाणे फार्मूलो छा आहे, फार्मूलो आहे एस इज इक्वल टू वी टी, ही फार्मूलो आहे। हाणे पाण वी मालूम करणी आहे त टी इनसाइड वेंदो त 1 थी वेंदो, डिवाइड थी वेंदो एस डिवाइड बाय टी। ठीकु आहे। पाण खे स्पीड मिलियल आहे, पाण खे छा मिलियल आहे, डिस्टेंस मिलियल आहे, घणो आहे 150। साॻी हिननि में वैल्यू पुट कईसीं। टाइम घणो आहे 10 सेकेंड। ही 0 इन में वही, बाक़ी मतलब घणा बचिया 150 खे 10 सां वंड कयोसीं त 15 जवाब आहे। 15 मीटर पर सेकेंड जेकी आहे हू पंहिंजी रफ्तार आहे, स्पीड जेकी आहे। ठीकु आहे। उम्मीद सम्झायो हूंदो। मिलूं था नई वीडियो में नई मिसाल सां गॾु।